बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नब्बि इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम قال النبي صلى الله تعالى عليه وسلم التائب من الذنب كمن لا ذنب له صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكمالي كشف الدجى بجمالي حسنت جميع خصالي صلوا दिल जे मोहब्बत सां मदीने जे मिठड़े से बा आवाज़ बुलंद नमाज वारो दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह अवांजे हिनगोट कायम खान बरहमानी में थींदड़ी अजीम शान कॉन्फ्रेंस में पंहिंजे रब करीम जे ज़ात खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ करो त अल्लाह असाई तमाम सभनी जी हाज़िरी के अचण वेहण ॿुधण ॿुधाइण के पंहिंजे बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। असांजे जिन प्यारन दोस्तन मेज़बानन ॻोठाणन मेहनत करे खर्च करे ही महफ़िल सजाई ही प्रोग्राम रखायो और उन्हन सभनी जे लाइ दुआ गो आहियां अल्लाह इन्हनि सभनी दोस्तन मेज़बानन ॻोठाणन जी नेमत के खर्चो ताउन के खैरात के अल्लाह से पंहिंजे बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अॼो के हिन महफ़िल के हिन मजलिस के आलिमन सगोरन जे बयानन के वाज़ो नसीहत के हिन गोठ वासिन जे लाइ पूरे इलाके वारन जे लाइ अल्लाह से हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बणाए निजात छोटकारे जो ज़रियो भी बनाए बरकत बदी जो ज़रियो भी बनाए तो प्यार मोहब्बत जो ज़रियो भी बनाए। हिकिड़ी गुज़ारिश है उहा इहा जेके वेठल आहियो थोड़ा जेकॾहिं मिली मिली वियो वेझा वेझा थी वियो तो फ़ाइदो थींदो जेतिरा वेझा थी वेंदो इंशाअल्लाह ओतिरो फ़ाइदो थींदो। थोड़ा वेझा वेझा थी माशाअल्लाह मञण में ख़ैर है मञण वारे जे लाइ दिलि मां दुआऊं निकिरंदियूं जेतिरा वेझा थी वेंदो ओतिरो फ़ाइदो थींदो। अब फिलेट खोले मेहरबानी खोल इजाज़त बयान इंतहाई मुख्तसर बयान थींदो।
इन करे साथी सभी इत्मीनान सां वेठा रहन। मुझे दोस्तों कायनात जे नबी नबी ने सरदार नबी सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कुल्लु बनी आदम खत्ताऊन व खैरुल खत्ताईन तव्वाबून। पां फरमायूं औलाद आदम सवाए नबीअ जे सब जा सब गुनाहगार आहिनि। ऐं पाण साईं जिन फरमायो भले में भला गुनाहगार उहे आहिनि जेके गुनाह कनि ऐं वरी गुनाह खां बाद सच्ची तौबा करे पंहिंजे भाॾाए दर खे परचाइनि। हिते असां ई तव्हां इन ई नियत सां वेहूं हर हिकिड़ो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात खे इहो ई चवे मुंहिंजा अल्लाह ऐं गुनाहगार आहियां ऐं ख़ताकार आहियां ऐं बेकार आहियां ऐं बदकार आहियां। मौला इन लाइ आयो आहियां त इन भलारी मजलिस जे अंदर क़ुरान ॿुधी सोने मोहम्मद जा फरमान ॿुधी ऐं नेकोकार थियां फरमान बरदार थियां। मुंहिंजो अल्लाह ऐं तौबा जी नियत सां आयो आहियां। अल्लाह तौबा थो करियां त मुंहिंजी तौबा तूं क़बूली तौबा जे बरकत जे करे अल्लाह तूं मुंहिंजी जान बि चमकाई आख़िरत वारो जहान बि चमकाई। ऐं मुंहिंजा दोस्तो अल्लाह के गुनाहगारनि जो इंतज़ार हूंदो है त केॾी महिल इहे गुनाहगार मूं अल्लाह जे दर अचनि था त ऐं रब इन्हनि जा गुनाह माफ़ करे इन्हनि खे बख़्शे जन्नत जा फ़ैसला करे छॾिया। तवज्जो कुरान जी जेका मूं आयत पढ़ी उन में अल्लाह इहा ॻाल्हि कई फरमाई नब्बि इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। फरमा मुंहिंजा महबूब नबी मुंहिंजन गुनाहगारनि खे चओ त अल्लाह माफ़ करण वारो बि आहियां रहम करण वारो बि आहियां। वरी खोलियो क़ुरान मजीद जी ज़ुमर सूरत फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। फरमा मुंहिंजा महबूब नबी मुंहिंजन उन्हनि गुनाहगार बाननि खे चओ जिन गुनाह करे पंहिंजे पाण ते उन्हनि वॾो ज़ुल्म कयो अल्लाह छा चवां। फरमा इन्हनि गुनाहगारनि खे चओ ला तक़नतू मिन रहमतिल्लाह त मूं अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि ना उमेद न थीजो जेकॾहिं अव्हां जा गुनाह वॾा ऐं घणा आहिनि तव्हां जन गुनाहनि खां मूं अल्लाह जी रहमत कई सा वॾी ऐं घणी आहे। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा बाना तुंहिंजे अचण में त देर पर मूं अल्लाह जी माफ़ी में काई देर न लॻंदी। तवज्जो काश मुंहिंजा लाउड सुठा हुजनि जलसो वॾो लाउड कमज़ोर। तवज्जो लॻे पियो ही लाउड वारो चंदे में आयो है लॻे ईअं बहरहाल तवज्जो कलमे वारो रब्बे काबा जो कसम अल्लाह के परचान सफ़ा आसान थो। मिट माइट कॾहिं कॾहिं नाराज़ थी पवंदा आहिनि माइटनि खे परचान ॾिठो भाइर सौट मासा चाचा मानार मामा नाराज़ थी पवंदा आहिनि उन्हनि खे परचान ॾिठो मासियूं फुफियूं
भेणूं नाराज़ थी पवंदियूं आहिनि उन्हनि खे परचाइण ॾुखियो कॾहिं कॾहिं पीउ नाराज़ थी पवंदो आहे पीउ खे परचाइण ॾुखियो जीजल माउ नाराज़ थी पवंदी आहे उनखे परचाइण ॾुखियो पर मुंहिंजे अल्लाह खे परचाइण सफ़ा सवलो इन जे करे काइनात जे नबी फरमाए जॾहिं को गुनाहगार ईंदो आहे अल्लाह जे दर अखियुनि में जा गोड़ा वाईंदो आहे काइनात जे नबी फरमाए इन गुनाहगार जा गोड़ा अञा ज़मीन ते किरनि नथा अल्लाह अॻे माफ़ी जा ऐलान कराए छॾींदो आहे हिननि प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे कंहिंजी दिलि आज़ारी मक़सदु न आहे कंहिंजी गिला मक़सदु न आहे किथे आंगुर खाइण मक़सदु न आहे मक़सदु इहो ई आहे अल्लाहु अकबर 28 सिपारो है खोलो कुरान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा और ईमान वारो तव्हां खे जेकॾहिं ॾोह आहिनि गुनाह न फरमानियूं थियूं आहिनि घबराइण जी काई ज़रूरत न आहे मूं अल्लाह तव्हां गुनाहगारनि जे लाइ तौबा जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि जेॾी महिल तव्हां अल्लाह जे दर ईंदो अल्लाह साईं तव्हांजा ॾोह माफ़ करे छॾींदो राति जी ऊंदाई में अचो ॾींहं जी रोशनाई में अचो माण्हुनि जी हुजूम में रश में अचो अकेला अचो अल्लाह तो फरमा तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओ ईमान वारो मोटी अचो पंजनि गुनाहनि जी माफ़ी वठो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे नाले तां घोर कुर्बान वञा तुंहिंजे नाले तां ज़र्रा ज़र्रा थिया असां ॾोही असां गुनाहगार असां ख़ताकार असां बेकार सची तौबा जो करियूं असांजा गुनाह माफ़ कंदे या न फरमाए असां रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम ओ मुंहिंजा बाना तौबा जी बरकत जे करे तव्हांजा ॾोह माफ़ करे छॾींदोसां फरमाई वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन ताहतिल अनहार तौबा जी बरकत जे करे तव्हांखे उहा जन्नत ॾींदोसां जे जन्नत में रुगो बाग़ ई बाग़ हूंदा तवज्जो तव्हां अहिड़ो माण्हू ॿुधो आहे जे पंहिंजे ॾोही खे माफ़ बि कयो हुजे वरी ॿ कड़ बनी जा बि लिखी ॾिना हुजनिसि अलाए ज़ोर सां न पाण चवंदा वॾी महिरबानी अलाह मुफ़्त ॾियो मुफ़्त में माफ़ कई न चटी न ॾंढ न केस कुझु बि न कुर्बान वञा इहा ज़ात रब ॾिए थो गुनाहगारनि खे माफ़ बि करे थो गुनाहगारनि जी तौबा बि क़बूल थो तौबा जे पोयां आलीशान जन्नत बि ॾिए पियो अल्लाहु अकबर जन्नत कहिड़ी शइ उहा जन्नत जे जन्नत में हजरत आदम भी मौजूद हो जे जन्नत में हजरत नबी भी मौजूद जे जन्नत में हजरत यूसुफ नबी भी मौजूद जे जन्नत में हजरत ज़करिया भी मौजूद जे जन्नत में हजरत यहया भी मौजूद जे जन्नत में हजरत यूनुस भी मौजूद जे जन्नत में हजरत इलियास भी मौजूद जे जन्नत में हजरत ईसा भी मौजूद जे जन्नत में तो जो मौजूद दिलबर मोहम्मद भी मौजूद जन्नत उहा जगह था कुरान चवे छा फरमा इल्लल मुत्तकीन फी ज़िलाल व उयून व फवाकिह मिम्मा यश्तहून अल्लाह तो फरमाए जन्नत में तव्हां जो ईंदो तव्हां खे चश्मा मिलंदा छाजा चश्मा 4 चश्मा अल्लाह कुरान में बयान कया है फरमाए मसलुल जन्नतिल्लती वुइदल मुत्तकून फीहा अन्हारुम मिन माइन गैरि आसिन व अन्हारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामु व अन्हारुम मिन खम्रिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन व अन्हारुम मिन असलिन मुसफ़्फ़ा अल्लाह तो फरमाए हिकिड़ो चश्मो पाणी जो थो ॿियो चश्मो खीर जो थो टियों चश्मो शराब तहुरा जो थो चौथो चश्मो मक्खी जो थो वलहुम फीहा
फीहा मिन कुल्लि समरात, हर किस्म जा मेवा तव्हां खे मिलंदा, हर किस्म जो फ्रूट तव्हां खे मिलंदो। वरी खोलियो क़ुरान मजीद जो 2 सिपारो, सूरत जो नालो नबा, फरमा इल्ला लिल मुत्तक़ीन मफाज़न हदाइक़ व अअनाबा व कवाइब अतराबा व कअसन दिहाक़ा ला यस्मऊन फीहा लगवन वला किज़्ज़ाबा इल्ला जज़ाअन मिर रब्बिक अताअन हिसाबा। जज़ाअन मिर रब्बिक, फरमाए नेकोकारन जे लाइ कामयाबी कामयाबी अथव। जेके नेकोकार आहिनि, रब थो चवे कामयाब आहिनि। नेकोकार यानी निमाज़ी, नेकोकार यानी रोज़े रखण वारा, नेकोकार क़ुरान ऐं सुन्नत ते हलण वारा, रब थो चवे कामयाब आहिनि। चओ सुभान अल्लाह। इन्ना लिल मुत्तक़ीन मफ़ाज़न, जेके रब पाण चवे त कामयाब आहे, दुनिया जी का ताक़त उनखे नाकाम करे सघे थी? थोरो ॻाल्हाए त सही। अॻियां रब छा थो चवे? फरमाए हदाइक़ व अअनाबा, जन्नत में तोखे घाटा बाग मिलंदा, अंगूर मिलंदा। छा मिलंदा? अंगूर मिलंदा। ॿुधो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े दफ़ा ज़ोहर जी निमाज़ पढ़ाए रहिया, ज़ोहर जी निमाज़, सहाबा इकराम पोयां बीठल हुआ। नमाज मंझि जीअं को माण्हू का शइ झले, नबी साईं इएं का शइ झले रहिया। निमाज़ मंझि नबी साईं निमाज़ पूरी कई, सहाबा इकराम सलाम वरायो। सहाबा इकराम नबी साईं आशिकन दीवानन परवानन पुछो अल्लाह जे रसूल निमाज़ में कहिड़ी शइ झले रहिया? तॾहिं नबी साईं जन फरमायो जे हिन निमाज़ में हाण जो हाण हिते अल्लाह साईं जन्नत मूंखे सवा वेझे खां ॾेखारी। जन्नत जा फल फ्रूट अल्लाह वेझे खां ॾेखारिया। ऐं पाण फरमायूं उन्हनि फ्रूटनि में अल्लाह मूंखे जन्नत जा अंगूर सफ़ा वेझे खां ॾेखारिया। हाणे तव्हां खां पुछा थो करियां, जन्नत में जेके अंगूर आहिनि उहो दुनिया में हेतिरो दाणो हिकिड़ो एतिरो अथव। नबी साईं जिन फरमायो जन्नत वारा जेके अंगूर हिकिड़ो हिकिड़ो दाणो मट जेतिरो, हिकिड़ो हिकिड़ो दाणो मट जेतिरो। जन्नत जे मेवनि जी सूरत दुनियावी मेवनि जहिड़ी हूंदी, पर मज़ो जन्नत वारो हूंदो। कुरान तो फरमा फीहिमा फाकिहतु व नख़्ल व रुम्मान, जन्नत में खजूर भी अथो, जन्नत में ॾाढ़ू भी अथो। तव्हां आबादगार वारा 70 मोरी वारा पुछंदा साईं भला जन्नत में अंब हूंदा? फरमाए वलहुम फीहा मिन कुल्लि समरात, कुल्लि समरात। हाणे तव्हां पुछा पिया करो साईं जन्नत में अंब हूंदा? रब चई छॾियो कुल्लु समरात, टोटल मेवा हूंदा, टोटल मेवा हूंदा। जेकॾहिं अल्लाह साईं रुगो जन्नत जे मेवनि जो ज़िक्र क़ुरान में करे आहे न, सॼो क़ुरान जन्नत जे मेवनि सां भरिजी वञे। दुआ घुरायां, थोरो ॻाल्हाए त सही यार, दुआ घुरायां। जेके चवनि था साईं दुआ घुरायो, सोचे सम्झी चवनि सुभान अल्लाह। ऐं तव्हांजी सुभान अल्लाह चयो। मुझो जेके चवनि था दुआ घुरायो, सोचे सम्झी चवनि सुभान अल्लाह, तव्हां सभिनी सुभान अल्लाह चई छॾी। हाणे दुआ थो घुरायां। तव्हां चवंदा साईं स्पीच ब्रेकर अचानक आयो, ख़बर कान पई। भला जेके चवंदा अञा थोरी देरि वेंदासीं, उहो चओ सुभान अल्लाह। ऐं ॿुधो, जन्नत ईमान वारनि जी आहे। जन्नत कंहिंजी आहे? ॻाल्हाए थो सां, ईमान वारनि जी आहे। हींअर त असां मुलनि विराए छॾी आहे। हू चए थो आऊं जन्नत में वेंदुसि, बाक़ी हड़ ई जहन्नम में वेंदा। हू चए थो आऊं जन्नत में वेंदुसि, हड़ ई जहन्नम में वेंदा। न न न न, फरमाई वत्तकुन नार अल्लती उइद्दत लिल काफिरीन,
जन्नम अल्लाह काफरन जे लाए ठाराई है तवा ईमान वारन जे तलाए वो अल्लाह जन्नत ठाराई है खोलो कुरान मजीद फरमाई वसारिउ इला मगफिरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिल अर्दु वस समावातु वल अर्दु उइद्दत लिल मुत्तकीन फरमाए बानो डोड़ी अचो मु अल्लाह का पंजन गुनाहों दी माफी वठो अल्लाह तो फरमाए जेकॾहिं तव्हांखे माफ़ी मिली सच्ची तौबा जो कंदो तव्हांखे माफ़ी भी मिली पवंदी पर माफ़ी जे पोयां तव्हांखे उहा जन्नत ॾींदोसा व जन्नतिल अर्दु वस्समावातु वल अर्ज़ जे जन्नत जी ज़िक्र आसमान ऐं ज़मीन जे बराबर थो इहा जन्नत मूं ठाराई मुत्तकी बाननि जे लाइ ईमान वारनि जे लाइ उन्हनि बाननि जे लाइ जिन जे दिलनि में मूं अल्लाह जी इज़्ज़त हुजे सोणे मुहम्मद जी मोहब्बत हुजे अल्लाह से तो फरमाए जन्नत जी वेकर आसमान ऐं ज़मीन जे बराबर अथई या वेकर तव्हां पुछंदो साईं भला या त तव्हां वेकर क़ुरान मां ॿुधाई जन्नत जी डेग केतिरी आहे जन्नत जी डेग जी ख़बर पाण खे दुनिया में पवंदी कान्हे ॿुधो जन्नत जी डेग जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं जन्नत में कदम रखंदासीं चओ सुभान अल्लाह जन्नत मोमिननि जे लाइ अथव कंहिंजे लाइ ॻाल्हायो त सही कंहिंजे लाइ ईमान वारनि जे लाइ काइनात जे नबी फरमाए मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह हर्रमल्लाहु अलैहि अन्नार फरमाए जेको कलमो थो पढ़े कलमो पढ़ण वारो मर्द हुजे औरत हुजे जवान हुजे पोड़ो हुजे अमीर हुजे गरीब हुजे अरबी हुजे अजमी हुजे काइनात जे नबी फरमाए इन कलमे पढ़ण वारे जे मथां अल्लाह जन्नत जी बाहि हराम करे छॾींदो आहे कलमे पढ़ण वारे जे मथां जन्नत जी बाहि हराम आहे इन करे मुसलमान आहे मुसलमान केतिरो बि गुनाहगार हुजे ख़ताकार थिए बदकार थिए मुसलमान वरी मुसलमान हीरो आहे इहो साॻियो हीरो जेकॾहिं गंदे नाले में किरे तव्हां नालो मटाईंदा आहियोसि ओयो साईं हीरो पियो आहे भले गंदे नाले में हुजे पेती में हुजे तॾहिं बि हीरो आहे हीरो जेकॾहिं गंदे नाले में किरे तॾहिं बि हीरो कढ अल्लाह अकबर हिन कढियो हीरो धोए पियो चमकी पियो कलमे वारो पाण गंदा तॾहिं थींदा आहियूं जॾहिं कंदा आहियूं ॾोह जॾहिं थींदियूं आहिनि नाफ़रमानियूं जॾहिं थींदियूं आहिनि ख़ताऊं वरी बि रब वटि मुस्लमान आहियूं हाणे मुंहिंजा दोस्तो इन हीरे खे तो पाणी सां धोतो हाणे पाण जेकॾहिं गुनाहनि जे सूरत में गंदा थियासीं मेरा थियासीं तो पोइ इन अख वारे पानी की जरूरत है कहिड़े पानी की जरूरत है कपड़ा मेरा था अब धो नलके था रुमाल मेरो थो दो नलके था टोपी मेरी थी दो नलके था जिस्म मेरो थियो है गंदो थियो गुनाहों जे करे हाणे त साबुण जी जरूरत कोने शैम्पू की जरूरत कोने दरिया समुंड जे पानी की जरूरत कोने नलके रूटर वाले पानी की जरूरत कोने कोई न अख वाले पानी की जरूरत है केड़े पानी की जरूरत है हिन गोड़े में एडी वडी ताकत थई एडी वडी ताकत जो हिकड़ो गोड़ो जहन्नम जी बाहि विसामल हिकड़ो गोड़ो इन करने भी से अंदाजो लगायो रब वट कूड़ो रोण भी कबूल है कूड़ो रोण भी कबूल है जे करे हींअर रोआ अखियुनि में जा गोड़ा न हुजे रुगो रोण जड़ी शिकल ठाया इवी सब खिलंदो रोण अचे कोन तो रोए पियो अल्लाह अकबर ॿुधो जे नबी ते तो कलमो पढ़ियो है पाफर में रोईंदा आहिनि गुनाहों ते
गुनाहों ते रोईंदा जो रोण नथो अचे दिल सख्त थी वई है दिल पत्थर थी वई है पा फरमायूं रोण वारी शिकिल ठाहियो इन रोइण वारी शिकिल ते बि रब अवां जे मथां रहम कई फैसला करे छॾियो अब रब माफ़ करण वारो आहे या कोन्हे ॻाल्हि सही रब माफ़ करण वारो आहे अल्लाह तो फरमाए जन्नत तव्हां जे लाइ आहे गुनाह थिया थो अचो मो रब वटि पर हींअर ख़बर सोच कहिड़ी आहे हींअर हिन मुआशिरे में हर हिकु मुस्लमान जी घणो करे सभिनी जी न सोच इहा आहे त अल्लाह रुगो मुंहुं मोली ख़ानमत खे माफ़ कंदो बाक़ी अवां पर माण्हुनि खे न हींअर सोच इहा आहे हिन तेॾी सोच इहा आहे त अल्लाह रुगो मूंखे माफ़ कंदो बाक़ी मोली ख़ानमत खे न उहो कीअं ॿुधो हिकिड़ो गुनाहगार ख़ताकार बेकार बदकार पूरी ज़िंदगी ने नमाज़ूं पढ़ी न रोज़ा रखी न ज़कातूं ॾिनी न ख़ैर ख़ैरात कई न चङा कम कई न नेकियूं कई चङनि जी सोबत में आयो नेक नमाज़ी थियो नमाज़ पढ़णु शुरू कई हाणे सभिनीनि खां पहिरीं अचे पियो सभिनीनि खां पोइ वञे पियो ॾाढ़ी बि रखी मथे ते टोपी पटको बि पाइणु शुरू कई पांचा मथे अॻी खीसे में ॾंदणु अॻे जेको गुनाह करे खिलंदो हाणे नेकियूं करे रोए पियो ॿुधो हाणे मुस्लमान तो चवे ए सुञाणा तो हिनखे मूंखां पुछे जा धंधा जा करतूत जा लक्षण हाणे नमाज़ूं पढ़णु शुरू कयो अथई पोइ हिते मुस्लमान तो चवे त ॿिली 100 कुआ खाई हज त पई वञे मुस्लमान बि चवे अब नंढड़ो नंढड़ो ख़ामोश ॿिली 100 कुआ खाई हज त पई वञे बिल्ली भला जेकॾहिं कुआ खाधा आहिनि त ख़ुदा जा खाधा आहिनि न इहो मसइलो ख़ुदा ऐं ॿिली जे विच में आहे ख़ुदा ऐं ॿिली जे विच में आहे रब जी मर्ज़ी आहे ॿिली खे माफ़ करे रब जी मर्ज़ी आहे ॿिली खे सज़ा ॾे तूं त ॿिली जे कुअनि जी ॻाल्हि करीं थो रब जो कसम खणी करे चवां थो काइनात नबी फरमायो त रब जी रहमत एॾी वॾी अथई एॾी वॾी अथई एॾी वॾी अथई जो रब उन कातिल खे बि बख़्शियो जे 100 खून कया जे 100 खून कया इहो जॾहिं ठराइयो हो ज़ानियो शराबियो कबाबियो तॾहिं तो आङुरियूं कोन खयूं हाणे नेक नमाज़ी तो हाणे बि आङुरियूं खणी रब तो चवे 14 सिपारो आहे फरमाई फमन यक़नतु मिर रहमति रब्बिही इल्ला फरमाए मु अल्लाह जी रहमत खां नाव में जेकॾहिं थींदा आहिनि त काफ़िर थींदा आहिनि यहूदी ईसाई थींदा आहिनि ईमान वारा त मूं अल्लाह जी रहमत में उमेद रखियो वेठा आहिनि तूं गफ़ूर माफ़ करण वारो सभिनीनि खे रब माफ़ करण वारो चओ थोरो ॻाल्हायो त सही सभिनीनि खे माफ़ करण वारो हज़रत अली त इन हद ताईं फरमायो त रब जी एॾी वॾी रहमत आहे जेकॾहिं के गुनाहगार खां रुगो गुनाह थो थिए रुगो दिल जो दिल में चवे थो अल्लाह इहो गुनाह थियो छो पशेमान आहे रब इन आह जे करे बिन खे माफ़ करे छॾींदो आहे पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी असाई तव्हांजी अखियुनि जो ठार दिलनि जो सुरूर दिलनि जो करार मुर्शिदनि जो मुर्शिद 16 साल ताईं रब जी रहमत बयान कई 16 साल ताईं ही अल्लाह जी रहमत ही अल्लाह जी रहमत ही अल्लाह जी रहमत ही अल्लाह जी रहमत पोइ नेठ हिकिड़ी ॾींहुं सोचई त रुगो रहमत वारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथमि माफ़ी बख़्शिश वारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथमि कुझु डप वारियूं ॻाल्हियूं ॿुधायां उहो मौज़ू छॾे ॾिनई शुरू थियो ही अज़ाब ही अज़ाब ही अज़ाब ही अज़ाब ही अज़ाब अल्लाह साईं जेरे जागंदे सुजागी जी हालत में पंहिंजो दीदार करायो जेके तसव्वुफ़ जे इस्तिलाह में कशफ चयो थो वञे जागंदे दीदार कराई रब पियो अब्दुल कादिर जिलानी खे चवे अब्दुल कादिर छा मूं रब जी रहमत खुटी वई आहे जो बाननि जे साम्हूं अज़ाब वारियूं ॻाल्हियूं शुरू कयूं
मुझा दोस्त ही प्रोग्राम आहिनि जे लाइ त असां तव्हां सच्ची तौबा कयो, अल्लाह के भाॼायूं, अल्लाह के परचायो। हिकिड़ो वॾो शाइर हुयो अरबी, पूरी जिंदगी शेरो शायरी कई हो मुसलमान, तो अल्लाह के प्यारो थियो तो के दोस्त के ख्वाब में आयो तो भला ॿुधा अल्लाह से तोसां कहिड़ो मामलो कयो, थोरो पाणी ॾिजां, कहिड़ो मामलो अल्लाह से तोसां कयो? जे बस सॼी ज़िंदगी गुनाहनि में नाफ़रमानी में गुज़री ऐं बीमार थियसि ऐं रोई अल्लाह के चवंदो अल्लाह साईं मूंखे तुंहिंजी रहमत में उमेद आहे, अल्लाह तूं माफ़ करण वारो, तूं माफ़ करण वारो, तूं माफ़ करण वारो। जे पछाड़ी मूं हिकिड़ा जुमिला चया, हिकिड़ा जुमिला मूं चया, उहे जुमिला मुंहिंजा रब खे एॾा वणिया जो उन्हनि जुमिलनि जे बरकत जे करे रब मूंखे माफ़ करे जन्नत में जायूं ॾेई छॾियो। कहिड़ा जुमिला तो चया? जे मुंहिंजो बिस्तरो आहे उन में हिकिड़ी चिठ हूंदी, उन चिठ में ये जुमिला लिखियल अथई। पोइ हिन हमरा घरां उहा चिठ घुराई, अरबी में इहो जुमिला हुआ, उनखे के वरी तर्जुमो उर्दू में ही ॾिनो आहे। छा चई? चई या रब में तेरी रहमत का उम्मीदवार आया हूँ, या रब में तेरी रहमत का उम्मीदवार आया हूँ, मोढ़ा पे कफन से शर्मसार आया हूँ। ये हयाती में जुमला चया हुई। अब मुर्दे जो मुंह ढकेल होंदो या ना? चला सही मुंह ढके आयो या छो शर्मसार आया, गुनाह एतरा कया तम जो तुंहिंजे साम्हूं कंध खण जहिड़ो रही कोन आया। या रब में तेरी रहमत का उम्मीदवार आया हूँ, मोढ़ा पे कफन से शर्मसार आया हूँ, चलने न दिया बार गुनाह ने मुझको पैदल, चलने न दिया भारे गुनाह ने मुझको पैदल, इसलिए औरों के कंधों पे सवार आया हूँ। अल्लाह एतरा गुनाह मूं कया जो हिकिड़ो गुनाह वॾो वॾो वज़नी हो अल्लाह गुनाहनि जे वज़न जे करे पंधु हली कोन सघियसि, कुलनि ते घणाई तो तई पहुतो आहियां, पर मुंहिंजा अल्लाह मूंखे तुंहिंजी रहमत में उमेद है तो तू मूंखे माफ़ कर दे, तू मूंखे माफ़ कर दे। हाणे ॿुधो आख़िरी ॻाल्हि, तौबा तौबा जो तई आलिमनि खां ॿुधंदा, तौबा 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 जी माना छा आहे? को माना जे करे ॿुधाईंदो त 100 रुपया हिते इनाम ॾींदसि। अरबी जो लफ़्ज़ अथव, लफ़्ज़ तौबा जी माना मोटण, लफ़्ज़ तौबा जी माना छा आहे? मोटण। तव्हांजो ही रोड वञे पियो, ही आबादगार आहे, मूंखे उत्तर ॾखण जी ख़बर पए कोन्हे आबादगार कहिड़ो थो वञे, ही थो वञे। हा आयासीं लाखाट वारे रोड खां आहियूं, हाणे तव्हां खां पुछा था करियो साईं टंडो ग़ुलाम अली वञो, साईं हितां वञो लाखाट, लाखाट खां टंडो मोहम्मद ख़ान, टंडो मोहम्मद ख़ान खां तव्हां वञो मातली, मातली खां तव्हां टंडो ग़ुलाम अली। हाज़ुर साईं, हाणे असांखे वञो टंडो ग़ुलाम अली आहे, असां वरितोसीं रोड आबादगार वारो, आबादगार खां अॻियां निकिरी फार्म ते पहुतासीं, वरी रोड असां वरितोसीं सिजावल वारो, वञो टंडो ग़ुलाम अली आहे। तेसीं ताईं पोयां दोस्त पिया साईं 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 ग़लति पिया वञो, ग़लति पिया वञो, साईं रोड सिजावल वेंदो, टंडे ग़ुलाम अली कोन वेंदो। यकदम गाड़ी के ड्राइवर आई ब्रेक, अब गाड़ी बिहार टर्न कर, गाड़ी के ब्रेक लगी, ड्राइवर टर्न पियो करे, टंडे मोहम्मद ख़ान दा गाड़ी जो मुंह इहो टर्न थो तौबा, टर्न छा आहे? तौबा टर्न कयोसीं माना मुड़ियासीं, तौबा कईसीं, हाणे पहुची वेंदासीं टंडो मोहम्मद ख़ान खां मातली, मातली खां टंडो ग़ुलाम अली। तौबा जी माना मोटण, ॿुधो तौबा जी माना मोटण, सबक़ पको करियो। हाणे बेनिमाज़ी जी तौबा
रब रखी है निमाज में। अब निमाज न पढ़ण ॾोह आहे या कोन्हे? थोरो ॻाल्हायो त सही। निमाज न पढ़ण ॾोह है, निमाज न पढ़ण ॾोह है। हाणे बेनिमाज़ी चए थो मुंहिंजो इहो ॾोह कीअं माफ़ थींदो? मोट यानी बेनिमाज़ी वारी लाइन छॾ, निमाज़ीन वारी लाइन अपना। ही बेनिमाज़ी हो निमाज़ी थियो, हिन गोया के तौबा कई त अल्लाह अॼु खां बाद निमाज़ पाबंदी सां पढ़ंदसि। बेरोज़ा हिते जी तौबा रब रखी रोज़े में है। माँ पीउ जे नाफ़रमानी जी तौबा रब रखी उन जी फरमान बरदारी में है। कूड़ ॻाल्हाइण वारे जी माण्हू जी तौबा रब सच ॻाल्हाइण में रखी है। ज़ालिम माण्हू जी तौबा रब अदल इंसाफ़ में रखी है। हिते पाण वटि ख़बर है तौबा कहिड़ी है? पाण वटि जॾहिं बांग माण्हू ॿुधंदा आहिनि न, सभु न, पोइ वरी बांग ॿुधण वारो हाणे आउं जेकॾहिं चवां यार टुंड गुलाम अली खाए हुयो, मुंहिंजा 2 मदरसा आहिनि, टुंड गुलाम अली जो मदरसो, दुम्बाली मदरसो, महिरबानी करे मूंखे चंदो ॾियो, साड़ियूं ॾियो। हाणे को माण्हू जेकॾहिं हीअं करे छा मतिलबु? त माण्हू साड़ियूं जो ॾींदो? साईं तौबाऊं पियो करे, रुपयो कोन ॾींदई। हाणे जेको निमाज़ न पढ़ण वारो बांग ॿुधे पियो, छा पियो चए? यानी तौबा मुंहिंजी मस्जिद में अचण खां। तौबा ऐं अचे बि नथो। मुंहिंजा दोस्तो, अॼु आउं तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणु आयो आहियां, गुनाहनि वारे लाइन ते आयो छॾियो, नाफ़रमानी वारी लाइन ते आयो छॾियो, ज़ुल्म वारी लाइन ते आयो छॾियो, कूड़ वारी लाइन ते आयो छॾियो, मस्जिद खां परे वेझा थियो, क़ुरान खां परे वेझा थियो। अल्लाह जो कसम खणी करे चवां पियो, जेॾी महिल मौत जा फ़रिश्ता ईंदा तुंहिंजो रूह कब्ज़ करण जे लाइ, मौत जे टाइम ते अल्लाह जा उहे फ़रिश्ता तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाईंदा। क़ुरान चवे छा थो? अब थकल हुजो त पोइ आउं खणी दुआ घुरां यार। लाउड भी कमज़ोर है, मुझी दिल भी नथी चवे तो बयान जल्दी ख़त्म करियां। डप पए तो तमाम बरमानी से मुझी कारपत ख़राब न थिए। चो सुभान अल्लाह। गजी ॻाल्हायो, मौज़ू जाम दिल में अचनि पिया। हिते अल्लाह साईं छा थो चवे? फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअब्शिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। फरमाए जिन बानन चयो त असांजो रब अल्लाह है। रब लफ्ज़ अरबी जो इन जी माना है पालींदड़। तव्हां खां तो पुछा करिया सभिनीनि खे पालण वारो केरु, सभिनीनि खे प्यारण वारो केरु, सभिनीनि खे पाइण वारो केरु? कुर्बान वञा सभिनीनि खे खाराए पर पाण खाइण खां पाक, सभिनीनि खे प्यारे पर पाण पीअण खां पाक। हा सभिनीनि खे मिठियूं मिठियूं निंडियूं ॾे पाण निंड ॾिठनि जे झूठे खां बि पाक। के पाले तो बनी मंझा, के पाले तो मजूरी मंझा, के पाले तो गाड़ी मंझा, के पाले तो नौकरी मंझा, के पाले तो केबिर मंझा। मेहनत तुझी रहमत खुदा जी। पालण वारो केर है? गाला बरसा अल्लाह तबारक व जिन चयो त असांजो पालींदड़ अल्लाह है चई, इन ॻाल्हि वरी मज़बूत भी है। हाणे ॿुधायो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झायो। पाण सभु मुस्लमान ते वेठा आहियूं न? ॻाल्हायो दोस्त साहब, मुस्लमान वेठा आहियूं न? जेकॾहिं को ग़ैर मुस्लिम वेठल आहे, दुआ घुर अल्लाह उनखे ईमान वारी दौलत नसीब करे। आमीन चओ, आमीन चओ। वेंदा ई ईंदा आहिनि वीचारा पिया आहिनि। हींअर हिकिड़ी जॻह ते वियासीं, कसम खणी चवां थो, ग़ैर मुस्लिम वेठा बयान। आमतौर ते असां मौलवी जो कलाक मुनूं 50 मिंट 55 मिंट कलाक बयान कयोसीं, बयान ख़त्म कयोसीं। उहो ग़ैर मुस्लिम पिया चवनि जलसे वारनि खे, मौलवी बयान ख़त्म छो कयो जल्दी?
कसम खणी के अरे पियो चवां छो बयान ख़त्म कई असी कुरान पढ़ूं गैर मुस्लिम वेठा रोइन पिया असी कुरान पढ़ूं गैर मुस्लिम वेठा रोइन पिया पाण सब मुसलमान वेठा आहियूं न अकीदो कहिड़ो खाराइण वारो केरु आहे अल्लाह आहे ठीकु हाणे अॼु जो बेनिमादी छो आहे ही चए थो साईं माशाअल्लाह राति ॾाढो सुठो जलसो थियो मोलिन सगोर निमाज़ जो बि चयो साईं निमाज़ पढ़ा हाँ पर दुकान है न साईं सम्झो ॻाल्हि साईं तव्हां माशाअल्लाह ॾाढी सुठी सम्झाणी ॾिनी साईं निमाज़ पढ़ा हाँ पर मुंहिंजी केबी न साईं निमाज़ पढ़ा हाँ पर साईं ऐं माल जो घाह कंदो आहियां साईं निमाज़ पढ़ा हाँ पर साईं ऐं मज़ूर माण्हू मज़ूरी ते हूंदो आहियां हाणे होॾा चयो अथई त पालण वारो अल्लाह आहे ऐं हेॾा रब पियो चए अच बाना मुंहिंजे तले ते मुंहिंजे घर मुंहिंजे सॾ ते अच तव्हां ब्राह्मणनि जे तले ते केरु अचे थो अणुसुञाणू महिमान साईं बुख लॻी आहे मानी खारायो डोड़ी थो वञी ज़ात कोन थो पुछी केरु आई नालो कोन थो पुछी किथां खां आयो आई फौरन घर वारनि खां पुछा थो करी बोड़ मानी आहे न साईं न बोड़ न मानी आहे ॿिए खां उधारा पैसा थो वठी छॾ महिमान ते अलाए केरु किथे जो न साईं तॾे ते आयो कीअं छॾियां तुंहिंजो मुंहिंजे तॾे ते केरु अचे थो तोखां मूंखां ख़ाली नथो वञे साईं तॾे ते आयो आहे कीअं छॾियां कलमे वारा थोरो वरी सोच तुंहिंजे तॾे ते केरु अचे थो तोखां ख़ाली नथो वञे ही साम्हूं तॾो कंहिंजो थो ही साम्हूं ॻाल्हाए त सही अल्लाह जो हाणे रब जे तॾे ते वेंदासीं रब ख़ाली छॾींदो न अल्लाह जो कसम खणी करे चवां थो निमाज़ जे बरकत जे करे रब एतिरो ॾींदो जो खुटाए कोन सघे रोज़ी अल्लाह जे हथ में ही उन रब जो घर आहे जे रब जे हथ में तुंहिंजी मुंहिंजी मानी आहे तुंहिंजो मुंहिंजो पाणी आहे ऐं तव्हां ब्राह्मणी जे तॾे ते पहिरीं चकर आया हुया सभु को साईं साईं पियो करे साईं मानी खाईंदो चांहि पींदो खीर पींदो हुकम करियो छो पियो चवे साईं तव्हां असांजा महिमान आहियो असी ब्राह्मणी तव्हांजा मेज़बान आहियूं ख़ादिम आहियूं तव्हांजे तॾे ते आयो आहियां तॾे चांहि जी सलाह पिया आणो तॾे मानी जी सलाह पिया आणो तॾे साईं साईं पिया करियो तॾे हथ पिया ॿधो भला तव्हांजे तॾे ते न अचां वेठो हुजां पंहिंजे घर चवंदो ग़ुलाम अली वाह तव्हां साहब हबीब साहब महिरबानी करे आऊं अची कोन सघियुसि थकावट बि जाम हुई कम बि जाम आहे पुराम हिते बि हो इन करे मुआरी मानी त चवंदो ग़ुलाम अली मोकिलियो मुंहिंजा शागिर्द मुंहिंजा उस्ताद मुंहिंजा सौट मासात मुंहिंजा यार दोस्त मूंखे चवंदा वाह 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 हिकु वेह कोन ॿियो वरी ब्राह्मणनि खां मानियूं हिते पियो घुराई हाणे इन्हनि ब्राह्मणनि में जाम मानी त ठहियो बोड़ त ठहियो बोतल त ठहियो चांहि त ठहियो पर इन्हनि ब्राह्मणनि मुंहिंजा पाणी जो ढुकड़ो बासरो न कजां कल में वारा छो परेशान आहियूं हारी छा थो चवे हारी साईं बसि फलाणे ज़मीदार वटि पाथो पियो आहियां बसि छा ॿुधायां ॿई कर्ज करे मुंहिंजा हुजनि हा न सुठो हुजा हारी जी सोची इहा थो माफ़ कजां जिते हारी परेशान आहे उते 200 जो एकड़ ज़मीदार उहो बि बसि दुआ करियो बसि हारी बि चवे थो दुआ करियो ज़मीदार बि चवे थो दुआ करियो बेरोज़गार बि चवे थो परेशान आहे साईं अबरी सबरी नौकरी हुजे हा न अलाह परेशान कोन हुजां माफ़ कजां जिते बेरोज़गार परेशान उते पगार वारा बि थोरो ॻाल्हाए त सही परेशान जिते बेबनी वारो परेशान उते बनी वारो बि परेशान जिते पंध हलण वारो परेशान उते टूटी गाॾी में घुमण वारो उहो बि परेशान खाधे पीते में जेकॾहिं परेशान आहे त हिकिड़ी क़ौम परेशान कोन अथव उहा क़ौम कहिड़ी असां मुल्हनि जी असां मुल्हनि जी क़ौम मौलवी जूं पगारूं हाणे घणियूं आहिनि मूंखे ॿुधायो
गाड़ियों 8,000 10,000 12,000 छिके 15,000 वो भी किस्तन में ॾींदासीं, किस्तन में ॾींदासीं। पघार है से 15,000 ठठ लखन वारा पियो करे। पघार 15,000 वगो 3,000 वारो, पघार 15,000 जुती 2,000 वारी, पघार 15,000 रुमाल 1,500 वारो, पघार 15,000 टच मोबाइल 36,000 वारी। ठठ सां पियो घुमे आबादगार में, जहिड़ो सॼे आबादगार जो धणी हुजे इहो मुल्लू। मुल्ले जी ठग त ॾिस कीअं पियो वञे। असीं मुल्ला ख़बर आहे मूंखे छो नथा वणूं, असां तव्हां ते केस कया आहिनि, असांजा ठगा चोर आहिनि, इन करे नथा वणूं जो रब थोरे में असांखे ख़ुशि रखियो आहे। तव्हां कसम खणी इन्हनि मौलवियुनि खां पुछो त तव्हां कॾहिं निंड जी गोरी खाधी आहे? स्टोर वारनि खां पुछो त तव्हां वटि माण्हू निंड जी गोरी वठण ईंदा आहिनि? हा साईं जाम। इन स्टोर वारे जे मथे ते क़ुर रखी पुछ त को मुल्लू तव्हां वटि आयो आहे जे निंड जी गोरी वरिती हुजे? इहा ॻाल्हि वाक़ई कमु वारी कई। हला इहा ॻाल्हि वाक़ई अॼु ताईं को कोन। हा बाक़ी हाज़ में वरी गोरी जी ॻाल्हि कयो, हाज़ में वारी गोरी जी ॻाल्हि करियो। मुंहिंजो दोस्तो अब अॻे माण्हू वीचारा छा चवंदा, ॿाराड़ीअ माण्हू जुमिलो खणी सादो हूंदो पर उनजी माना वॾी हूंदी हुई, मतिलबु वॾो हूंदो। मानी अलाह जी आहे, इहे दिलि सां चवंदा मानी अलाह जी आहे, मानी अलाह जी आहे। पोइ हिकिड़े माण्हू चयो चई जेकॾहिं को माण्हू मानी न बि खाईंदो न, अलाह मुटड़ हणी मानी हुनखे खाराईंदो। छा चई? अलाह मुटड़ हणी बि उनखे मानी। इहा कीअं? मानी न बि खाईंदो अलाह मुटड़ हणी ज़ोरी मानी खाराईंदो? चओ कोन थो खायां मानी, भला अलाह मुटड़ हाणे घर अची बाबा मानी कोन थो, अम्मा मानी कोन थो खाए, मानी कोन थो खाए। मानी ॿिनि पारनि वारी मानी कोन खाधई, माउ मिंथू पई करे, शाम थी राति ॾींहुं मानी, अम्मा मानी कोन थो खाए। बसि अलाह मुटड़ा कीअं थो हाणे? निकिरी वियो झंग। ॿिए ॾींहुं सुबुह जो वञी माउ ॻोल्हंदे ॻोल्हंदे वञी झंग हिकिड़े में सुतो पियो वण जे हेठां। माउ चयो हाणे ज़िद ते आयो आहे, बच्चो आहे, किथां जी बर्दाश्त थिए मां खां इहा ॻाल्हि। मानी बि सेरांदी रखी, बोड़ बि सेरांदी रखी, ताज़ियूं ताज़ियूं मानियूं, ताज़ो ताज़ो बोड़ त उथंदो केरु ॾिसे बि नथो, पाणे खाई वेंदो मानी। मथां चोर आया, चोर ॾिठो ताज़ियूं मानियूं, ताज़ो बोड़ हमरा पासे में सुतो पियो आहे। हीउ लॻे पियो हिन सुतल जी शरारत हिन मानी ऐं बोड़ में असांजे लाइ मिलायो ज़हर। त असीं चोर या मानी खाई बोड़ खाई मरूं। उथारी सुतल खे जो उथ, या मानी तो रखी असांजे लाइ, हाँ बोड़ तो रखियो आहे? चल न न न, चए तो रखियो आहे, शरारत तुंहिंजी, साज़िश तुंहिंजी। लॻे पियो हिन में मानी में बि ज़हर आहे, बोड़ में बि ज़हर आहे, खा। ज़हर न आहे तूं खा। चऊं कोन थो खायां, न कोन थो खाए त ज़हर आहे न, ठा न फाट हिकिड़ी बार ठा बि ठा, सभु चोर शुरू थी विया। अची रोए पियो, चए मुंहिंजी गीसियूं, मुंहिंजी तोबा, मुंहिंजी गीसी, मुंहिंजी तोबा। मानी बि खाधई त बोड़ बि खाधई। रोई चई वाक़ई अलाह भई ज़ोरी मुटड़ हणी मानी खाराईंदो आहे। कलमे वारो ॿुधो, थोरो सम्झो। रोज़ी आसमाननि में, वफ़िस समाए रिज़्क़ुकुम, क़ुरान थो चवे रोज़ी किथे आहे? आसमाननि में। पाण किथे आहियूं? ज़मीन ते। हाँ रोज़ी आसमाननि में, पाण ज़मीन ते। हाणे ॿुधो निमाज़ जो फ़ाइदो। काइनात जो नबी फरमायो जॾहिं तूं निमाज़ पढ़ंदो अल्लाहु अकबर, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन।
बहत्तर, अल्लाहु अकबर। रुकू सुब्हान रब्बियल अज़ीम, सुब्हान रब्बियल अज़ीम, सुब्हान रब्बियल अज़ीम, समिअ अल्लाहु लिमन हमिदा, अल्लाहु अकबर, सुब्हान रब्बियल अअला, सुब्हान रब्बियल अअला, सुब्हान रब्बियल अअला। सजदो वो मकाम थी, वो जगह थी। कायनात जो नबी फरमायो जॾहिं तूं पंहिंजी पेशानी सजदे में रखी, ईअं न सोच त मुंहिंजो मथो ज़मीन ते आहे, मस्जिद जे फर्श ते आहे, बल्कि उन ट्रेन ते तुंहिंजी सोच इहा हुजे त तुंहिंजो मथो रब जे क़दमनि में आहे। अब तव्हां चवंदा जंहिंजो रब तंहिंजो, हाणे तोखे रोज़ी वारो पाणी वारो रब मिलियो, कदमनि में, रब जे कदमनि में आई। महमूद जो वज़ीर तव्हां ॿुधो हूंदो, अयाज़ दादलो वज़ीरो, पोइ हुते साड़ू बि जाम हुआ। कॾहिं हू वज़ीर शिकायत पियो करे, कॾहिं हू वज़ीर शिकायत पियो करे, सी तुआरो अयाज़ अहिड़ो, तुआरो अयाज़ अहिड़ो, तुआरो अयाज़ अहिड़ो। महमूद चयो वफ़ादार आहे, भलो आहे, सुठो आहे, ईमानदार आहे, दयानतदार आहे। चए तव्हांजी इम्तिहान थो वठां, इम्तिहान कहिड़ो वरितई? चई इहो साम्हूं जेको गुदाम हीरनि वारो इहो सॼो आयो अव्हांखे। सभु वज़ीर मुशीर नौकर चाकर उन गुदाम जा भॻा जंहिंमें हीरा पिया हुआ, सभु हीरा मिलनि पिया। अयाज़ कोन भॻो, अयाज़ वञी भाकुर पातो महमूद। तॾहिं हीरनि वारनि खे चए तव्हांखे हीरा मिलिया, मूंखे हीरनि जो मालिक पाण जो। सजदे में रब पाण थो मिले। वो कीअं थो चए आऊं दुकान कीअं छॾियां, ऐं केबिन ऐं गाॾी कीअं छॾियां? कलमे वारो अज़ान दावत, दावत, दावत है अज़ान। अज़ान खां बाद वारी दुआ कहिड़ी? अल्लाहुम्मा रब्ब हाज़ी दावत। अज़ान फोन है, खुदाई फोन है। या दावत तव्हांखे रोज़ानी मिलंदी आहे? ॻाल्हायो ज़ोर सां। या दावत मिलंदी है न? या दावत कंहिंजी है? अल्लाह जी है। कंहिंखे पई मिले? ईमान वारे खे मिले पई, मुसलमान खे मिले पई। ऐं दावत अचे बि रब जे घरां पई। के घरां आवाज़ न ॿुधी आहे? कंहिं घरां न, अल्लाह जे घरां, अल्लाह जे घरां। ज़बान हिकिड़े मुक्तदी जी, हिकिड़े कारी जी, हिकिड़े ॻोठाणे जी हूंदी आहे, पर लफ़्ज़ मुंहिंजे अल्लाह जा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। आऊं वॾो आहियां, आऊं वॾो आहियां, आऊं वॾो आहियां, आऊं वॾो आहियां। अल्लाह वॾो आया कोन्हे सभिनीनि खां। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं हिन नौजवान खे चवां भाई हेॾा अच, हेॾा अच, ॿुधे पियो, हिन में सग बि आहे, ताक़त बि आहे, न ईंदो अवी सभु कावड़बा। छा चवंदा? बेअदब आई, बद अख़लाक आई, नाफ़रमान आई। वॾे जे सॾ ते कोन वियो। छा में बेअदब, छा में बद अख़लाक, छा में नाफ़रमान? साईं वॾे जे सॾ ते कोन वियो। माफ़ कजां, जेको तुंहिंजे मुंहिंजे सॾ ते न अचे इहो बेअदब। थोरो वही सोच, निमाज़ में सुस्ती करण वारा मुसलमान। अज़ान उन अल्लाह जो सॾ ते जेको सभिनीनि खां वॾो आहे, जेको उन वॾे जे सॾ ते न अची पोइ तोड़ फ़ैसिलो करो पंहिंजे लाइ। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह। रब दे बाना तू तो मुझो ही तो आण ॾिठे मूं ते ईमान आंदो है। मूंखे ज़ात में भी अकेलो मञियो अथई, सिफ़ात में भी अकेलो मञियो अथई। तो मुंहिंजो ख़ुदाई जी आण ॾिठे गवाही ॾिनी है। आण ॾिठे माना तू मुझो ही। ऐं तॾहिं ते घुराइबो पंहिंजे खे जंहिंसां मुहबत हुजे, जंहिंसां दिलि हुजे, तॾहिं ते कंहिंखे घुराइबो आहे।
कलमे वारा रब जी तो सां मोहब्बत है जी रब के पांजो सोनो मोहम्मद प्यारो रब काबा जो कसमी सोने मोहम्मद जा उम्मती को प्यारा यहूदन के नथो घुराए ईसाइन के नथो घुराए बेन के नथो घुराए रब तो के तो घुराए अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अॼु उन मुहम्मद जो नालो तो ने सामू अचे पियो जेको चवंदो हो त निमाज़ मो मुहम्मद जी अखियुनि जी थधाण है जे नबी ते तो कलमो पढ़ियो है जे नबी सब तुझी मोहब्बत तुझो प्यार है अल्लाह जो कसम खड़ी करे चवां पियो जेको मुसलमान फजर अगी विची सांझी सुमाणी पाबंदी सां तो निमाज़ पढ़े यो मुसलमान 5 भेरा निमाज़ू पढ़ी करे सोने मोहम्मद जी अखियुनि खे ठार थो पहुचाए पर माफ़ कॾियां कंहिंजी दिल आज़ारी मक़सद ना है कंहिंजी आइबजोई मक़सद ना है कंहिंजी तनकीद मक़सद ना है जेके मुसलमान निमाज़ नथा पढ़नि ये निमाज़ू न पढ़ी करे 5 भेरा सोने मोहम्मद के नाराज़ था कनि हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में हय्या अला सलाह अच बाना निमाज़ हय्या अला सलाह अगे अरब छा थो चए हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह फलाह उन कामयाबी के चइबो अरबी में जंहिंमें रब बाने ॾियूं सभु असरतूं पूरियूं कयूं अब निमाज़ पढ़ंदो बाक़ी माशाअल्लाह मुंहिंजी अवां सां पहिरीं मुलाक़ात आहे ऐं तव्हां सभिनी जी पर पुठ बि गवाही ॾियां पियो रूबरू बि गवाही ॾियां पियो केड़ी गवाही तो तमाम माशाल्लाह सभई निमाज़ पढ़ंदा आहियो पढ़ंदा भी सब जा सब आहियो पढ़ंदा पाबंदी सां पर केड़ी ईद वारी केड़ी ईद वारी माशाल्लाह हिकड़ी ईद गुज़री वई बी खैर जो अचे पई अल्लाह सब जन के नसीब करे हाने तव्हां का गुज़रनी ईद पुछा तो करया अब जेका गुज़रनी ईद तव्हां सब दिन पढ़ी या कोन पढ़ी ईद ईद तव्हां सब ने पढ़ी कोन पढ़ी मूं भी पढ़ी मूं पढ़ी सब हथ मथे खणंदा न ईद जे लाइ हा पर जेकॾहिं पुछ ॾे अॼु फजर तो पढ़ी चे अल्लाह माफ़ कंदो अॻी तो पढ़ी चे अल्लाह माफ़ कंदो सांझी पढ़ी विची पढ़ी अल्लाह माफ़ कंदो सुमाणी पढ़ी अल्लाह माफ़ कंदो पोइ ईद मां हथ कढी छॾ जिते अल्लाह साईं 5 ई माफ़ कंदो अल्लाह साईं 6 में माफ़ करे छॾींदो न मुझा दोस्तों चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं ॻाल्हाए थो असां हाणे की टल ॾिसां थो टल 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 ॾिसां थो 5 ठहंदा आहिनि 4 मंझां 4 ठहंदा आहिनि 3 मंझां 3 ठहंदा आहिनि 2 मंझां 2 ठहंदा आहिनि 1 मंझां हाणे जेको हिकिड़ी निमाज़ नथो पढ़े धक ते 5 पढ़ंदो थोरो ॻाल्हाए त सही धक ते 5 पढ़ंदो कतन हाणे की टल थो ॾिसां टल मसलो न मैं तो नहीं सुबाने कंट दियो अब इन मोली तो वाजो मसलो समझायो टलो तो देसा अब तमी जेके दे आयल आयो निमाज में जेके सुस्ती करण वारा बाहर तमा सबरी मर्जी के ते निमाजी थो या बेनिमाजी हो जो केड़ी आऊं जे करे हिंजर दुआ घुराया तमा सबई कावड़ जी पौंदा केड़ी अल्लाह करे तमा में को भी निमाजी न थे भाई कसी पढ़ियूं को पढ़ूं को भी वरी मुल्ले एड़ी दुआ घुरी कसम सा छोरी दुआ घुरिया आयर दुआ तो घुर अल्लाह करे जेके आयल पक्का ठक्का निमाजी थियो तो आमीन चौदा ना आमीन माशाल्लाह भली दुआ है हाने मुझा दोस्तो हिकड़ी टल तो देसा 5 वक्त जे निमाजी थियण जी एकड़ो मानू निमाज पढ़ी कोन तो सवाई जुमे ईद जी हाने सुबाणी डी केड़ो अंगारे हो हाने सुबाणी एकड़ो कम करे जेडी माल उथे कोशिश करे फजर ते उते भला न अख न खुलिस 8 9 10 वगे जो को टाइम आयस उनते उथे अड्डी वचन करे अजंगारो ना अजंगारो है हूं तो आइन 5 निमाजू रात बयान बुधा दी मौलवी जा पर फिलहाल अड हिकड़ी पढ़ा दो हिकड़ी पढ़ा दो हिकड़ी पढ़ा दो पुछा पियो करे इन बुजुर्गन गायण का
अब ज़ोर नमाज़ वटि कहिड़े टाइम ते साईं 1:30 पौणा 2 अॼु पढ़ां माशाल्लाह वेंजी सेंजी कपिड़ा बि पाक साफ़ जिस्म पाक साफ़ आयो मस्जिद में सुभान अल्लाह पुराणा जेके जमायत आहिनि भाकुर पिया पियनि कीअं भुलिजी आहियूं ईद बि कोन्हे जुमो बि कोन्हे रमज़ान बि कोन्हे भुलिजी कीअं आयो वई छॾ हिन ॻाल्हि खे बसि छॾ अची विया आहियो 4 रकातूं सुनतूं पढ़ी 4 रकातूं इमाम जे पोयां फ़र्ज़ पढ़ी वरी 2 रकातूं सुन वरी 2 रकातूं पैकेज में वधीक पढ़ी वियो सुभान अल्लाह जिस्म बि पाक आहे कपिड़ा बि पाक आहिनि सियारे जो सिज आहे कलाक खां पोइ 1:30 खां पोइ वरी अलाह जो सॾु अल्लाहु अकबर सोचण लॻो ज़ोहर जूं 10 रकातूं ही त सोलीह 4 रकातुनि वारी नमाज़ हल बाबा वरी आयो 4 रकातूं पढ़ी हाँ हिन अॻी बि पढ़ी विची बि पढ़ी दिलि तां कट भली हुअसि ज़ंग लही वियसि कपिड़ा बि पाक साफ़ जिस्म पाक साफ़ वरी थोरी देरि खां बाद सांझी वरी लड़ी आयो हाणे 10-15 ॾींहं खां बाद मिलियो साईं अलहमदुलिल्लाह अव्हांजे दोस्त चईं ते पहुतो आहियां हिकिड़ी जे लाइ दुआ घुरो फजर ते पहुचा अब नमाज़ शुरू कंदो ॻाल्हाए तोर सां नमाज़ शुरू कंदो पोइ कॾहिं कॾहिं मुस्लमान वही छा चवंदा आहिनि ॿुधो अलाह कहिड़ी ॻाल्हि नाराज़ी हो चाचे वॾी कम वारी ॻाल्हि के 60-70 मुस्लमान वेठा हली अञा हिननि मां कंहिंखे इहा ख़बर कोन्हे अलाह कहिड़ी ॻाल्हि नाराज़ी आहे ऐं जेकॾहिं हींअर चवां अब 11:30 थियनि पिया हो बाक़ी कंधु सभु लोॾींदो पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो ऐं मुंधो पियो आहियां ये 11:30 राति जा आहिनि या ॾींहं जा न साईं बाक़ी कम वारी ॻाल्हि कई आहे हालां 11:30 त आहिनि पर राति जा न अलाए ॾींहं आहिनि त हीअ सभु चवंदा मौली साहिबु चरियो थियो हुई साधू हुई छा आई ॾिसी नथो ही काराण ही आसमान ते चंडी सितारा मौली साहिबु ॾींहं जा 11:30 कोन्हनि राति जा 11:30 आहिनि ही मुस्लमान क़ुर खे मञे अलाह खे मञे अलाह जे नबी खे मञे हदीसनि खे मञे 60-70 मुस्लमान वेठा आहिनि अञा हिननि मां कंहिंखे इहा ख़बर कोन्हे अलाह कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे इहा ॻाल्हि करे त कोली करे भील करे वाणी करे डेड करे लाबारी करे जंहिंजो क़ुर ते ईमान कोन्हे कलमे वारो तव्हां खां पुछा थो करियां अल्लाह साईं निमाज़ में राज़ी है नाराज़ है रोज़े में तिलावत में ज़कात में ज़िक्र में हज में सच में ख़िदमत में अबे अमानी फरमान बरदारी में हाणे वरी अचो ॿिए ॿी लाईंदा निमाज़ न पढ़ण में रोज़े न रखण में ज़कात न ॾियण में ज़ुल्म में कूड़ में शराब में छरे में जुवे में राज़ी नाराज़ पोइ तो वारी ॻाल्हि केॾां वई अलाह कहिड़ी ॻाल्हि में राज़ी कलमे वारा मुंहिंजी मर्ज़ी जी ख़बर अव्हांखे पई सघे थी तव्हांजी मर्ज़ी जी ख़बर मूंखे पई सघे थी रब जे मर्ज़ी जो पतो कीअं पविया रब सोने मुस्तफ़ा ते 3 सिपारनि जे सूरत में क़ुर लाथो रब सोने मुस्तफ़ा खे जो क़ुर वो रब जे मर्ज़ी जो नालो चओ इंशाअल्लाह निमाज़ी पाबंदी कंदासीं ॻाल्हायो त सही यार निमाज़ी जो पाबंदी कंदासूं अल्लाह माफ़ करे पाण हलूं अस्पतालनि जो चक्कर हणीअ था अचूं हैदराबाद जी सेवन कराची जे आगा खान जना वॾा ख़ूबसूरत नौजवान मिलंदा करोड़पति अरबपति मिलंदा हाणे हुननि खां जेकॾहिं पाण चऊं से तव्हांजी हींअर ख़्वाहिश कहिड़ी आहे अस्पताल में जेके रहण वारा आहिनि कहिड़ी ख़्वाहिश ॾेखारींदा इहो चओ त साईं दुआ घुरो चङो भलो थिया अस्पताल मां निकिरां इहा ख़्वाहिश हूंदी ईअं कोन चवंदो साईं घर जे पासे में बनी विकामजे पई दुआ घुरो उहा बनी वठा न ईअं कोन चवंदो साईं सारियुनि मुंहिंजा माशाल्लाह पैसा जाम कमाया आहिनि हीअ गाॾी विकिणां थो ॿी थो वठां इहे चवंदुसि दुआ घुरो चङो भलो थिया पोइ पढ़ंदसि कलमे वारा सिहत अथई जवानी अथई जे रब सिहत ॾिनी आहे उनखे सिहत वापसि वठणु अचे बि थी इन करे असां ई तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु करियो हयाती जो क़दुरु करियूं जवानी जो क़दुरु करियूं इहा ज़िंदगी ठाहींदासीं अल्लाह जा फ़रिश्ता जॾहिं ईंदा मौत जे टाइम ते तोखे मूंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाईंदा अल्लाह खां दुआ आहे रब साईं जेके जुमला चवराया आहिनि पंहिंजे बारगाह जे अंदरि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए